हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत। तीर्थ संत भक्ति आए गंगा अवनवत, यमुना है कर्म, सरस्वती आए ज्ञान। चवंता साईं से वञूं था कथा में, असांखे तो तुक यादि कयो। जयराम जी हाणे यादि न कंदा वञा सी ॻाल्हि ॿुधाई फिर बि ॻाल्हि ॿुधाइणा ॿुधाए। कथा में वेंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं कथा, ॾाढो आनंद ईंदो आहे। केॾी महिल न कथा ॿुधण सां ॾाढो आनंद अचे। तुक यादि कान थियो। अरे भाई तुक यादि कान थी अचे, पोइ पहिरीं ॿुधबो आहे, पोइ सम्झबो आहे, सम्झी पोइ अमल कबो। तुक यादि न करने पोइ कीअं थींदो। श्री राम। संत की संत दयालु अहिड़ी रमगढ़ थींदा आहिनि, तुक नथी तुक यादि थिए नथी थिए। सत्संग में त पोइ वरी जिते वेदांती कथा के गूढ़ ॻाल्हियूं न कनि थियूं, के सम्झूं था के सम्झूं नथा, के नथा सम्झूं, पर ओॾी महिल मौज पई अचे आनंद में। तुक यादि कान उनखे चवंदा आहिनि त ॿुध ॻाल्हि, तूं पकड़ भॻवान जे नाम, भॻवान जो नाम जपण प्यार सां, इहा बि भक्ति आहे। जेको ॿियनि शयुनि में प्यार प्रेम करीं थो, ॿियो भॻवान जे नाम में प्यार प्रेम। भॻवान जा घणी नाला आहिनि, सभु सुठा नाला। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। ॿियो जप सुबुह जो उथण साण की उथण साण 50, 100, 80 जेतिरो मिले 5 मिंट 10 मिंट जप। राति जो सुम्हण महिल बि जप, खाधे खाइण महिल बि जपे, पोइ खाधो खाए, कमकार पियो करीं पर भॻवान खे पियो जपे। भावना उन में इहा रख त इहो भॻवान जो नाम भगवत स्वरूप आहे। ये भावना करो न तो वरी उन पुछो, चई भावना भला कीअं? ओम ओम ओम, ये तो वाणी जे अंदरि भॻवान आहे, जंहिंजो इहो नालो आहे सो त सर्वव्यापक आहे। कि वो सर्वव्यापक परमात्मा जी इन में भावना कर। उपासना में अन्य दृष्टि करे सघिजे। ॾिसूं था असां पंहिंजे जयपुर मां घुरायो आहे संगमरमर पत्थर, हाणे बनाए करे मंदर जी जॻह आहे, हुनमें स्थापन करायोसीं वेद मंत्रनि सां ॿियो करे ख़बर अथऊं घुरायो। पर असांजी भावना हुन में कहिड़ी आहे? ओॾी महिल चऊं था संगमरमर जा पत्थर जयपुर मां घुरायल, विद्यमान है भाव में। देवपन छामे आहे कि भाव में। मातृ देवो भव, पुत्री देवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। ये असांजे भाव में आहे देवपन। मां जो भाई मां खे तूं देव परमात्मा स्वरूप करे ॼाण। ॾिसूं था त जेके असांजे शरीर में आहिनि अॾ मास वग़ैरह इहे आहिनि मां जे शरीर। वेद जी आज्ञा त मां खे परम देव करे ॾियो, परमात्मा जो स्वरूप ॾियो। मातृ देवो भव।
ये छा में देव भावना असांजे हृदय में भावना आहे न या देव पणे साक्षात माता जे शरीर में असांखे मिले तो ओम भले करे वाणी अंदर आहे तो सर्वव्यापक का पूर्ण सच्चिदानंद इन में अन्य दृष्टि करे सघिजे थी जीअं संगमरमर में विष्णु जी भावना कयो तीन ओम में परमात्मा जी सच्चिदानंद जी भावना तो पार ब्रह्म सच्चिदानंद जेकी कुछ आ सभिनि जे अंदरि अची ओम इन भावना सां तूं जपींदो कर कमकार कंदे हरिओम 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 हिकिड़ो बकरा शेर बकरियूं हुयूं हुन वटि चङियूं बकरियूं हुयूं मिड़ई 100 खां मथे हुयूं चारियूं पर हिकिड़ी बकरी थी पई मंडी ॿुधो पिया न सभई जयराम जी बकरी थी पई मंडी हीउ वीचारो कोशिशि करे हुनजी मरी पर गोर लहंदो उपवास कंदो रहिजी वेंदी नेति कक थी पहुती हुनखे त हिते किथे जंगल आहिनि शेर तो वञी छॾे थो सो सच पच हिकिड़े ॾींहुं ईअं कईंसि शेर हंधा वॾे जंगल खणी करे उते हुन जंगल में बकरी वीचारी कक थी हुई चई को शेर जो उसां का गुफ़ा घर शेर जो उते वञी पाण खाई वञी जिंद फिटे तो ॾिसंदसि भई शेर जा पेर मूंखे ॾिसण में आया वो पेर खणंदे खणंदे उतां हुनजी गुफ़ा विराइण जी उते वञी जॾहिं आयो शेर कारो कारो अंदरि